अस्सलाम वालेकुम इवनिंग स्पेशल सां गॾु आऊं ऐं तव्हांजी पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई। अस्सलाम वालेकुम मां आहियां राशिद शाह इवनिंग स्पेशल ट्रांसमिशन खणी हाज़िर असां सां गॾु मौजूदु आहिनि हींअर ज़बरदस्त गेस्ट जिन सां असां ढेर सवालात कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर आसिफ मेमून साहब ऐं उन खां अलावा इनी केरु आहिनि असां सां गॾु मौजूदु। ॿियो असां सां गॾु मौजूदु आहिनि सूफ़ी सतार जेके आहिनि डांस मास्टर कोरियोग्राफर ऐं उन सां गॾु ही कंदा आहिनि टीचिंग, ॿारनि खे सेखारींदा आहिनि ऐं हिननि सां असां काफ़ी सारा सवाल बि कंदासीं हिननि जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में, शोबिज़ जे बारे में। त वेलकम सभ खां पहिरीं तव्हांखे असांजे प्रोग्राम में तव्हां आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। बिल्कुलु तव्हां ॿिन्हिनि खे वेलकम ख़ुशि आमदी चऊं था। इवनिंग स्पेशल टाइम में तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं डॉक्टर साहब तव्हांजे लाइ त मूं वटि खोड़ सारा सवाल आहिनि जेके मतिलबु ईअं सम्झो भरियूं ॿधी आयो आहियां मां अॼु सवालनि जे लाइ एंड बिल्कुलु खोलींदासीं। ऐं जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके डांस जा मतिलबु टीचर आहिनि, ॿारनि खे डांस सेखारीनि था। तव्हांखे केॾो मुश्किल थियो हो डांस करण जे लाइ? बहरहाल सभ खां पहिरियां इहे सवालात कंदासीं। सतार तव्हां खां असां पुछंदासीं तव्हांजे बारे में त कीअं इन शोबे में तव्हां आयो, केतिरो वक़्तु थियो आहे? तक़रीबन स्कूल टाइमिंग खां कंदा हुआसीं ऐं स्कूल में जेको आहे सो नंढे प्रोग्राम्स में वग़ैरह में उन्हनि में पार्टिसिपेट कंदा हुआसीं। सो स्टडी में त एतिरो भलो न हुआसीं बसि इन जे करे त डांस में अच्छा त उन में ईअं ई दोस्तनि बि हौसला अफ़ज़ाई कई त भई ॾाढो सुठो परफॉर्म कयो था। अॻियां हली करे पोइ का ख़बर ई न पई ऐं 7-8 साल थी विया हिन फील्ड में। त इहे ॾुखियो आहे वक़्तु या ईज़ी आहे तव्हां लाइ? डिफिकल्ट आहे? ॾुखियो बि आहे, इज़ी बि आहे ऐं आउं सम्झां थो त मां हिन शइ खे इंजॉय कंदो आहियां इलाही। अच्छा, बहरहाल इंजॉय त कयो था, पर तव्हांखे छा थो लॻे त मतिलबु जेतिरो तव्हां टैलेंट आहे उहो ॿारनि ताईं पहुचाए सघो था या ॿार उहो हासिल ई कनि था, मतिलबु सिखनि था डांस, या असां वटि इहो रुझान घटि आहे? डेफिनेटली रुझान बल्कि हाणे थिए पियो ऐं काफ़ी अहिड़ी फैमिलीज़ आहिनि जेके डांस सिखनि था। उन्हनि जा ॿार जेके पाण इनवाइट कनि था पेरेंट्स, इवन पंहिंजा ॿार वठी था अचनि, छो जो हैदराबाद जे अंदरि कोरियोग्राफर कोई बि न आहे डांस खे। ऐं ॿी ॻाल्हि त डांस कॉपी करणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, कोरियोग्राफ करणु ॿी ॻाल्हि हूंदी आहे न। सो उन शइ खां मूंखे इन शइ खे ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे त मां जे शइ खे खणी पियो अचां अॻियां ऐं इन जा मां जेका शइ ॿारनि खे सेखारियां थो त उहो ॿार कनि था ऐं जॾहिं सुठो परफॉर्म कनि था, ॿारनि जी तारीफ़ थिए थी त मूंखे वधीक ख़ुशी थींदी आहे त मां जेको कमु कयां पियो त एटलीस्ट मुंहिंजो उहो कमु जेको आहे मुंहिंजी महिनत उहा हिकिड़ी रंग लाहे थी ऐं ॿार सुठो सिखनि था, माण्हू पसंदि कनि था उन शइ खे। ऐं बिल्कुलु। अच्छा सतार तव्हां खां पुछंदा आहियूं तव्हांखे भला कहिड़ो मीडियम पसंदि आहे? लाइव थिएटर, डांसिंग या वीडियोस ठाहिणु? कहिड़ी शइ खे घणो फॉलो था कयो? लाइव के तव्हां लाइव परफॉर्मेंस कंदा आहियो या वेही करे तव्हां वीडियो रिकॉर्ड करे पंहिंजी सोशल मीडिया ते ॾियणु? अच्छा, मां लाइव करणु पसंदि कंदो आहियां ऐं इवन डॉक्टर साहब सां गॾु, सर सां गॾु बि मां उन में पंहिंजे थिएटर्स में डांस डायरेक्शन्स बि ॾींदो आहियां ऐं इवन सर खां काफ़ी कुझु सिखियो आहे। छो जो जॾहिं का मुश्किलात पेश ईंदियूं आहिनि त पोइ सर सेखारींदा आहिनि। डांस काफ़ी फॉर्म्स आहिनि डांस जा ऐं थिएटर में तव्हांखे हिकिड़ो अलॻि सां तव्हांखे परफॉर्म करिणो पवंदो आहे, जंहिंमें लाइक डांस जे थ्रू फाइट कीअं ॾेखारिजे, डांस जे थ्रू सैडनेस कीअं ॾेखारिजे, डांस जे थ्रू तव्हां हिकु तबाही या मुख़्तलिफ़ सिचुएशंस। डांस जे थ्रू फाइट बि तव्हां ॾेखारींदा आहियो त पोइ उन में कॾहिं ॾुखियो तव्हांखे फील थियो? हाँ बिल्कुलु काफ़ी ॾुखियाई थिए। इवन कॾहिं कॾहिं त ईअं थींदो जो लाइव म्यूज़िशियन वेठा हूंदा, सिचुएशन्स अहिड़ी ॾेखारिणी हूंदी त हमेशह सर गाइड कयो आहे ऐं उनखां पोइ रिधम ऐं जेका बीट जी त नॉलेज असांखे हुई त उन हिसाब सां सर चवंदा त भई हिन सिचुएशन खे तव्हां रिधम ते बीट ते एज़ अ पंहिंजो बॉडी लैंग्वेज जेको आहे तव्हां उन शइ खे ॾेखारियो जेका असां चाहियूं था। त इहे ई शयूं रहियूं। अच्छा, तक़रीबन वालिदैन चवंदा आहिनि असांजा जेकी औलाद आहे उहे ऑफिसर थी, ईअं ई हूंदो आहे? चवंदा महिनतूं करायूं थो, असां महिनत मज़दूरियूं करे पढ़ायूं था, उन्हनि खे वॾो मक़ाम वॾी सीट मिले। अच्छा, तव्हां जंहिं महिल डांस जो, असां वटि इहो माहौल रुझान घटि आहे, स्पेशली छोकिरा जेके डांस कनि उन्हनि ते वरी पाबंदियूं बि लॻी आहिनि, डांस थो करी, ही मतिलबु अजीब हिकिड़ा कमेंट्स पास थींदा आहिनि। यकीनन तव्हांखे इन शइ जो सामनो करिणो पियो हूंदो। तव्हांजे वालिदैन तव्हांखे चवंदो बाबा तोखे छा लाइ पढ़ायो, तूं वञी पढ़ का जॉब कर, डांस में छा रखियो आहे? इन जे हवाले सां कुझु असांखे गाइड कयो त जेके ॾिसण वारा आहिनि मे बि उन्हनि खे बि थोरो सबक़ मिली सघे। असल में छा आहे जो डांस स्कूल जे हद ताईं पेरेंट्स इजाज़त ॾींदा आहिनि ॿारनि खे, इवन उन्हनि जा ॿार बि कंदा रहंदा आहिनि, असां बि कंदा हुआसीं। जॾहिं ॻाल्हि अचे थी प्रोफेशनली उन शइ खे करण जी, तव्हां जॾहिं प्रोफेशनली कंहिं स्टेज ते वञी करे कयो था तेॾी महिल तव्हांजे मथां जेको आहे इहे पाबंदियूं लागू थियनि थियूं या घर वारा मना कनि था या इवन सोसाइटी। थींदो ईअं हुयो जो जॾहिं बि कोई स्टेज कयोसीं, जॾहिं बि को कंहिं इवेंट में वियमि परफॉर्मेंस करण जे लाइ त तेॾी महिल सिर्फ़ु बाबा पाण खां कुझु बि न चयो, बाबा सिर्फ़ु इहो चवंदो त माण्हू छा चवंदा। त इवन मुंहिंजो भाउ मूंखे चवे थो, मुंहिंजा मिट माइट मूंखे चवनि था
पर हिकु ॾींहुं मां बाबा खे इहो चयुमि त डांस हिकु वॾो आर्ट आहे जंहिंजे अंदरि हिकु इंसानु पंहिंजो कैरियर ठाहे सघे थो। डांस कोरियोग्राफर ॿाहिरि मुल्क में आहिनि, इवन इंडिया में आहिनि, असांजे कराची में आहिनि, हैदराबाद में को कोन्हे, इवन पाकिस्तान जो मां बहितरीनु कोरियोग्राफर थियणु चाहियां थो। ऐं उनखां पोइ बाबा खे मां चयो, विहारे बाबा खे खट ते मां वेठुमि त बाबा खे ॾिसो बाबा मां ग़लति कमु नथो कयां, न मां चोरी थो कयां, न मां नशो थो कयां, न मां कंहिंसां ज़्यादती थो कयां, न को कंहिं ग़लति रस्ते ते आहियां। मां हिकु आर्ट खे सिखणु चाहियां थो। क्लासिकल कथक मां सिखियो आहे, उन शइ खे खणी करे ऐं उनखां पोइ यूट्यूब ट्यूटोरियल्स मां ॾिठा, उन जे बारे में स्टडी कई आहे। मां पंहिंजो थ्योरी मटीरियल पाण वटि रखियो ऐं उनखां अलावा प्रैक्टिकल बि मां कयां थो। त इन शइ खे खणी वञण ताईं इवन मां सिंध यूनिवर्सिटी खे ऑल पाकिस्तान फर्स्ट ईयर में ई मां खटे ॾिनो फैसलाबाद खां। वाह, ज़बरदस्त। जंहिंमें उनखां पोइ मां साइबर क्लाउड्स एडवांस टेक्नोलॉजी जे प्रोग्राम सिम्पा इंस्टीट्यूट म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट्स में जॾहिं मां थिएटर डिप्लोमा कयां पियो त उते मां काफ़ी स्टेज उतां जा मां कोरियोग्राफ करे मां उते परफॉर्म कयो। इवन सिंधी फिल्म फेस्टिवल में बि मां परफॉर्म कयो लाइव म्यूज़िक ते। उनखां गॾोगॾु मां साइबर क्लाउड्स एडवांस टेक्नोलॉजी हिकिड़ो प्रोग्राम हुयो जंहिंजे अंदरि असां ऑनलाइन हिक ॿिए खे कल्चर ॾेखारण में, जंहिंमें वियतनाम, कोरिया, जापान, बांग्लादेश इन इंडिया, ऐं उन में मूंखे इहा साद नसीब थी पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट मां कयो हुयो। ऐं इहा महिरबानी साईं नाज़ सेतो साहब जी आहे जिन इहा अपॉर्चुनिटी मूंखे ॾिनी। ऐं ओॾी महिल मूंखे लाइव म्यूज़िक जो बि एक्सपीरियंस रहियो अदी सनम आरवी जी सिस्टर रेशमा परवीन सां गॾु ऐं बाबा जिन्हनि जे वालिद साहब सां गॾु उस्ताद साबिर आहिनि, उस्ताद न्याज़ आहिनि, मुख़्तलिफ़ जेके उस्ताद मुंहिंजा सिम्बा में रहिया उन्हनि मूंखे लाइव म्यूज़िक ते परफॉर्म करणु सेखारियो। वाह, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां जेका मिसाल तौर परफॉर्मेंस कयो पिया, हींअर जेकी डांस कयो पिया, इहो शौक़ु त तव्हांखे यकीनन पैदा थियो, पर तव्हांजो पसंदीदा डांसर केरु आहे जेके तव्हां ॾिसी करे माइकल जैक्सन खां अलावा? हा, असल में मुंहिंजो फार्म क्लासिकल कथक आहे, सो इन करे जेकॾहिं मां चवां त पाकिस्तान में मुंहिंजो फेवरेट आहे वहाब शाह। ऐं सुठो परफॉर्मर आहे, सूफ़ी परफॉर्मर आहे, क्लासिकल कथक ऐं सूफ़ी हुननि जो कॉम्बिनेशन अच्छा, डांस में बि हिकिड़ा फार्म हूंदा आहिनि? जी हाँ। त कहिड़े कहिड़े फार्म तव्हां केसि ताईं पुॼी विया आहियो, कहिड़ा कहिड़ा फार्म कंदा आहियो? हा, मां बॉलीवुड फॉर्म कंदो आहियां ऐं उनखां पोइ हिप हॉप कंदो आहियां ऐं कंटेम्प्रेरी फ्री स्टाइल ऐं उनखां गॾोगॾु क्लासिकल कथक मुंहिंजो पंहिंजो फॉर्म आहे। ऐं बॉलीवुड लॉलीवुड जेको असांजो कल्चरल डांस आहे उन शइ खे बि कयूं था। हिकिड़ो हूंदो आहे प्रॉपर कल्चर जेको असांजो जीअं पछतो थी वियो, अतण थी वियो, उहा नथी अचे, बाक़ी इहो आहे जो साइन लैंग्वेज साइन स्टेप्स हूंदा आहिनि, लैंग्वेज सॉरी साइन स्टेप्स हूंदा आहिनि जेके लाइक रुमाल वारा, लेवा जा स्टेप थी विया, बलोची डांस जे अंदरि भंगड़ो स्टेप थी वियो, लुडी जे अंदरि, पंजाबी डांस जे अंदरि, सिंधी कल्चर जे अंदरि जेको असां आम डांस कयूं था, सिंधी झूमर। अच्छा, तव्हांजो नालो सतार, पर तव्हांजी अॻियां आयो आहे सूफ़ी सतार। हा, इहो रखण जी वजह? असल में मूंखे शुरू खां ई सूफ़ी ते सॉन्ग्स ते परफॉर्म करण जो ॾाढो शौक़ु हुयो, बल्कि उनखां पोइ असां डॉक्टर साहब सां गॾु मां ड्रामो कयो सूफ़ी शाह इनायत, त उनजी लाइफ खां पोइ ऐं उनखां पहिरीं बि मतिलबु हिकिड़ो तव्हांजे अंदरि उहा शइ हूंदी आहे जेका शइ तव्हांखे मतिलबु त जेका तव्हांखे दिलि सां जेका ॻाल्हि लॻे न, त उहो मूंखे शुरू खां इहो हुयो त मुंहिंजो वास्तो आहे उन शइ खां। त पोइ धमाल ते परफॉर्म करण ऐं उन खां पोइ जॾहिं परफॉर्म कंदा आहियूं असांजे मथां उहा कैफ़ियत तारी थींदी आहे, उहा वैधानियत थी वेंदी आहे, उनजे अंदरि असां गुम थी वेंदा आहियूं न इवन। त जेकॾहिं तव्हां उन शइ जे अंदरि डीपली तव्हां उन शइ खे परफॉर्म था कयो, इन बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो सूफ़ी रक़्स कंदे ई अखियूं वही ईंदियूं आहिनि, का ख़बर न पवंदी आहे, एतिरी हद ताईं थी वेंदी आहे। जेकॾहिं तव्हां हितां दिलि सां परफॉर्म कंदा आहियो न, त जॾहिं तव्हां परफॉर्म कंदा आहियो पंहिंजी। अच्छा, हर बार जो घर में बि हिकिड़ो नालो हूंदो आहे, त घर में तव्हांखे कहिड़े नाले सां सॾंदा आहिनि? सतारी सॾींदी आहियां। न हुअं त माना जेको आहे केॾी केॾी महिल मां सॾींदी आहियां मोर, या केॾी केॾी महिल दोस्त सॾींदा आहिनि सोनू, ऐं बाक़ी हुअं त मां कोशिशि कंदो आहियां त भई मूंखे सतारी सॾियो। अच्छा, तव्हां सूफ़ी जेको चयो, तव्हां चयो त असां ॿई जेको सूफ़ी सॉन्ग्स वग़ैरह हूंदा आहिनि उन्हनि ते असां जेको सो डांस वग़ैरह कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो सूफ़ी सॉन्ग हले थो कि तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग, इन ते कहिड़ो स्टेप हुअणु खपे? अच्छा, सॉन्ग जो जेको आहे सो कोरियोग्राफी जे हवाले सां जेकॾहिं तव्हां चओ त तेरे रंग रंग, हाणे रिदम आहे न द द दन द दन द द दन, हाणे मिसाली तौर असां जेकॾहिं का बि स्टेप कयूं, तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग, मिसाली तौर त तमामु ख़ूबसूरत लॻियो। असांजी गुफ़्तगू हलंदी रहंदी, पर टाइम वरी थी वियो आहे हिकिड़ो नंढे ब्रेक जो। मोटी मिनट कमर्शियल खां पोइ वञो, केॾा बि न रहिजो असां सां गॾु इवनिंग। सतार खां पुछणो आहे त तव्हां पंहिंजी ड्रेसिंग जे कॉस्ट्यूम जे हवाले सां ॿुधायो, इहे तव्हां किथां अरेंज कंदा आहियो?
कॉस्ट्यूम जो इहो आहे त पाण कपिड़ा वठी ईंदो आहियां ऐं वरी चाची दर्जी खे ॾेखारींदो आहियां, चवंदा आहिनि तस्वीरूं कढी ईंदो आहियां त चाचा हेड़ी ठाहे वेंदव, पोइ हीअं ठाहिजोसि, भला पोइ हितां हीअं कजोसि, हितां बेल्ट ॾेई छॾिजोसि शलवार में, हितां घेर विझिजोसि, ऐं शेरवानी मूंखे हेड़ी खपे पर हितां खां कटियल हुजे, हितां सिबियल हुजे, अॻियां खां हीअं हुजेसि त चार हुन जा चेक हुजनि हीअं वग़ैरह, त पोइ सॼो ॿुधाइणो पवंदो आहे हुनखे। ऐं इवन किथे वरी ॾिसी छॾींदो आहियां त हिन परफॉर्मर पाती आहे, त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो नकल खिली वकल चई वई, त जॾहिं परफॉर्मेंस ॾिसंदो आहियां, छो जो तव्हां का बि शइ पाण सिखी न ईंदा आहियो, जॾहिं मुंहिंजा सीनियर्स मां जिन खे मां ॾिसी करे सिखां थो, त मां हुन ॾिसंदो आहियां त हुन हिन सॉन्ग ते जॾहिं परफॉर्म कयो त कहिड़ो कॉस्ट्यूम यूज़ कयो, त ईअं थींदो आहे जो कॾहिं ॿिए सॉन्ग ते असां कॉस्ट्यूम ॾिसी छॾींदा आहियूं त वरी असां ॿिए में बि यूज़ करे छॾींदा आहियूं उहा शइ, छो जो असांजी उहो कॉम्बिनेशन ॾिसंदा आहियूं हिकु जहिड़ी आहे त पोइ हली वेंदो आहे। तव्हांजो जेको प्रोफेशनल कमु आहे, तव्हां जिते रहो, जेका तव्हांजी सोसाइटी आहे, उहा शइ खे कीअं थी? लाज़िम न आहे त सभु लाइक कंदा हुजनि, बाक़ी हूअं काफ़ी दोस्त आहिनि जेके पसंदि कनि था, बल्कि मुंहिंजी पहचान थी वई आहे मुंहिंजो कमु, सो मूंखे माण्हू इन कम खां सुञाणनि था। मूंखे इहो केरु नथो सुञाणे त सिंधी यूनिवर्सिटी शागिर्द आहे या सिंधी अदब में पढ़े थो, मूंखे सुञाणनि था त हे परफॉर्मर आहे, डांस करे थो, ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे तॾहिं जॾहिं बि को दोस्त वेझड़ा ई जेके हिकु ॿ चारि जेके दोस्त आहिनि जेके सुञाणनि था, त डांस जी ॻाल्हि ईंदी आहे त मुंहिंजो नालो ईंदो आहे त ख़ुशी थींदी आहे, ज़िक्र थींदो आहे त भई सूफ़ी परफॉर्मर आहे। कॾहिं कॾहिं दोस्त मज़ाक में बि अहिड़ी टून हणी छॾींदा आहिनि जो ख़बर ई न पवंदी, अहिड़ी डांसर आहीं, ईअं थींदो आहे, थोरो दिलि में थींदो आहे डांसर आहे, मतिलबु हुननि भले पंहिंजी तरह सां मज़ाक ई कयो, पर कॾहिं के ईअं दोस्त चयो डांसर ई त आहीं, ॿियो छा आहीं, उन वक़्तु तव्हांखे थोरो फील थी वेंदो यार हिनखे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, त पर हिकिड़ी ॻाल्हि इहा जो ॾिसो जंहिं शइ जी तव्हां पाण रेस्पेक्ट कंदा आहियो न, त मिसाली तौरु मां मुंहिंजी दिलि में किथे न किथे इहो हुजे त डांस ख़राबु शइ आहे न, त मूंखे केरु टंट कंदो न त मूंखे बुरो फील थींदो, मां सम्झां ई नथो त डांस ख़राबु शइ आहे, ऐं मां उहा कयां थो, मां हुन जी इज़त कयां थो, मां कयां थो, ऐं उनजे करे ई मूंखे इज़त मिले थी। न पोइ हुन दोस्त सां कॾहिं वरी राब्तो रखियो आहे, मां डांसर ई आहियां, हल परे इहो त कयो हूंदो, पर इहो आहे जो ॾिसो न त उहेई माण्हू वरी बाज़ औकात जीअं अगरि अॼु जे प्रोग्राम में ॾिसंदो त उहेई माण्हू ॿुधाईंदो त हे मुंहिंजो दोस्त आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, छो जो ॾिसो जेॾी महिल सिज चढ़ंदो आहे त हर को ॾिसंदो आहे, लहंदे सिज खे केरु न आहे ॾिसंदो, लाइफ इहा ईअं ई अथव, तव्हां जेॾी महिल कामयाबियुनि जी सीढ़ियुनि ते उभरी ईंदव न त दुश्मन बि तव्हांखे चवंदा इहो असांजो पंहिंजो आहे, ऐं तव्हां अगरि उरूज तां ज़वाल में वेंदव न पंहिंजा बि चवंदा ही परायो आहे, ही असां सुञाणू कंदासीं। थींदो तॾहिं पॉसिबल इहो जॾहिं तव्हां पंहिंजे कम खे न छॾींदो, तव्हां पंहिंजे कम खे इज़त ॾींदो, उहो कम ई तव्हांखे पंहिंजी इज़त ॾींदो।